जय झूलेलाल। मां चंदा माखीजा सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत थी कयां। अचो त कुछ अगलियूं ॻाल्हियूं पहिरियां कयूं। जीअं त असां सभिनि खे जानकारी आहे कि अविभाजित हिंदुस्तान जे बंटवारे में सभिनि खां वॾो दर्द सिंधियुनि खे सहन करणो पियो। हिंदुस्तान जा 2 टुकर थी विया, हिक खे भारत चयो वियो ऐं ॿिए खे पाकिस्तान। पंहिंजूं पाड़ूं कटे वरी ॿिए हंधि वण खे साओ थियणु ॾाढो मुश्किल आहे, पर सिंधियुनि पंहिंजी महिनत ऐं ईमानदारीअ सां इहो करे ॾेखारियऊं। आज़ादीअ जी ॾाढी वॾी क़ीमत सिंधियुनि खे चुकाइणी पई। आख़िर छो कि 14 अगस्त 1947 जो भारत में भाषाई आधार ते ॿियनि खे पंहिंजो राज्य मिली वियो, पर सिंधियुनि खे न। सिंध भारत जे पासे ईंदे ईंदे राजनीतिक वजहुनि सां हथनि मां निकिरी वियो। पंहिंजे वतन हूंदे सिंधी बेवतन थी वियासीं। इन ॻाल्हि जी विचूर अॻिते भैया प्रकाश ग्वालानी जे वीडियो में तव्हां ॾिसंदव, जेका न्यूज़ खां पोइ असां वीडियो तव्हांखे ॾेखारींदासीं। छा अॼु जे युवा खे इहा जानकारी आहे? हर शइ बिना घुरे मिली वञण करे उन्हनि जे अंदरि संघर्ष ऐं मन खे जाब्तो करण जा जीवाणु ख़तम थी विया आहिनि। अॻवान पंहिंजी जवाबदारी निभाइनि था। हाणे युवाउनि जी ज़िम्मेदारी आहे पंहिंजी संस्कृति, भाषा, सभ्यता ऐं ॿोलीअ खे बचाइण जी। अचो त हिन न्यायधानी बिलासपुर जी ख़बर अॻिते ॿुधूं। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे तत्वाधान में श्री झूलेलाल मंगल धाम तिफरा में 15 अगस्त 2019 जो 73वें स्वतंत्रता दिवस जे अवसर ते झंडो फहरायो वियो। कार्यक्रम सुबुह जो 10:30 खां शुरू थियो। कार्यक्रम जी शुरूआत झंडो फहराए कई वई। पोइ भारत माता जी तस्वीर ते गुलनि जी माला पाती वई। साण महात्मा गांधी, भारत जे पहिरें प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, आज़ादीअ जे मतवाले शहीद हेमू कालानी, सुभाष चंद्र बोस, बाबा भीमराव आंबेडकर ऐं ॿियनि महापुरुषनि जे फोटो ते बि मालाऊं पातियूं वयूं। कार्यक्रम में कई माण्हुनि देशभक्तीअ जा गीत ॻायऊं। हिक नंढे ॿार आदित्य शाहनी भी देशभक्तीअ जो गीत ॻायो। समाज जे अॻवाननि पंहिंजा पंहिंजा वीचार रखिया। श्री देवीदास वाधवानी चयूं, समाज में एको ॿधी करे सेवा कयूं, परिवार में भी एकता ऐं प्रेम हुजे। श्री प्रकाश ग्वालानी स्वतंत्रता दिवस ऐं राखीअ जी वाधायूं ॾिनऊं। सिंध जे बंटवारे जे बारे में पंहिंजा वीचार ॿुधायूं, जेके न्यूज़ जे अंत में तव्हां वीडियो में ॾिसंदव। श्री डी आहूजा चयूं, सेवा जो जेको भी कमु कयूं निस्वार्थ भाव सां कयूं, रुगो फोटो खिचाइण लाइ न कयूं। पंहिंजी भाषा, संस्कृति, ॿोलीअ खे बचाइण जी कोशिश कयूं। अॼु ॾींहुं असां सभिनि जे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। श्री विधानी घर में ॿारनि खे संस्कार ॾियण जे लाइ ज़ोर ॾिनो। सेंट्रल पंचायत महिला अध्यक्ष श्रीमती सुनीता खत्री सामाजिक एकता, भाईचारे खे वधाइण ऐं पाण में ॿधी करे हलण जी ॻाल्हि कई। श्रीमती गरिमा शाहानी स्वतंत्रता दिवस सां गॾु राखीअ जूं वाधायूं ॾींदे भाउरनि सां हमेशा वांगुरु रक्षा जो आवरण ठही करे हलण जी ॻाल्हि कई ऐं चयूं कि वीचारनि जी संकीर्णता छॾे करे खुले दिमाग़ सां नवीन वीचारनि जो स्वागत कयूं। आज़ादी सिर्फ़ मॉडर्न कपिड़नि पाइण में न, बल्कि नए वीचारनि सां हलण में हुजणु खपे। उभराणीअ जी मन खे वणंदड़ गीत ॻायो। रामचंद प्रेमानी भी देशभक्ति गीत ॻायो। इन सभिनि खां पोइ अल्पाहार जी व्यवस्था हुई। प्रसाद वितरण झूलेलाल सोसाइटीअ पारां कयो वियो। मंच संचालन श्री मनोहर पमनानी कयो। अंत में आभार व्यक्त पीएन बजाज कयूं। कार्यक्रम खे सफल बणाइण में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा सदस्य, संरक्षक, ॿिए पंचायतुनि जा अध्यक्ष, युवा टीम जा अध्यक्ष ऐं महिला टीम जो सहयोग रहियो। प्रमुख नाला आहिनि प्रकाश ग्वालानी, देवीदास वाधवानी, डी आहूजा, मोहन जैसवानी, विजय छुगानी, रामचंद नागवानी, रामचंद प्रेमानी, विजय दुसेजा, विनोद लालचंदानी, मनोज उभरानी, श्रीचंद टहलियानी, श्रीचंद प्रीतवानी, मोहन भाई, हरीश भागवानी, धनराज आहूजा, विनोद मेघानी,
घनश्याम गिडवानी, महिला मंच मां सुनीता खत्री, गरिमा शाहानी, चंदा माखीजा, पूनम बजाज, भारती जेठमलानी ऐं मुस्कान बच्चानी शामिल हुयूं। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल। जॾहिं हिंदुस्तान जो बंटवारो पियो थिए तंहिं टाइम भौगोलिक दृष्टिअ सां पाकिस्तान खे असांखे गोदी ॾियणी हुई, समुंड जो किनारो व्यापार व्यवसाय लाइ। त पूर्वी पाकिस्तान, बांग्लादेश ऐं बिहार इहो पाकिस्तान खे वञे पियो। तंहिं टाइम उतां असांजा जेके वॾा हुआ उन्हनि सां तत्कालिक जेके भारत जा प्रतिनिधि हुआ उहो मिलिया, उन्हनि चयो कि अगरि तव्हां सिंध असांखे ॾियो ऐं असां इहा पाकिस्तान खे ॾियूं त बिहार बंगाल पूरी पाकिस्तान बिहार बंगाल पूरो बची वेंदो ऐं कच्छ जेको आहे उन में असांजी कराचीअ में असांजी गोदी आहे। त असांजे वॾनि चयो कि असांजो त पूरो देश ई समाप्त थी वेंदो। चई न, पूरो हिंदुस्तान तव्हांजो आहे, तव्हां किथे बि रहो, कीअं बि रहो, पूरो हिंदुस्तान तव्हांजो आहे। त उन टाइम में अधु पंजाब ऐं पूरो सिंध जेको आहे ॾियणो पियो, तॾहिं पाकिस्तान ठहियो। अगरि सिंधी सिंध न ॾियनि हा त पाकिस्तान जो इहो स्वरूप न हुजे हा। इन जे लाइ सुभाष चंद्र बोस बि आहे जेको आहे उन चयो आहे कि सिंधियुनि जो जेको हिकु हिकु माण्हू खे असांखे धन्यवाद ॾियणु खपे कि सिंधियुनि सिंध ॾिनी तॾहिं असांजो बंगाल असांजे हिंदुस्तान में आहे। इहा ई मूंखे जानकारी आहे वॾनि खां। Hare Rama